बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जनाब ज़ी वकार, अॼु अवां जे साम्हूं मां 4 बाननि जे मुतालिक़ अर्ज़ कंदुसि कि उलमा किराम फरमाइनि था कि 4 शख़्स 4 निअमतुनि खां कॾहिं बि महरूम न थींदा। शुक्रगुज़ार बानो कि निअमत जे वधजण जे उन खां महरूम न ई थींदो। यानी जेको बि शख़्स कंहिं बि निअमत जे मिलण ते अल्लाह जो शुक्र अदा कंदो, अल्लाह सुब्हानहू व तआला उनखे उहा नेमत वधाए ॾींदो। ऐं नंबर 2 कि तौबा करण वारो बानो क़बूलियत जे नेमत खां महरूम न ई थींदो। यानी जेको बि शख़्स, हर इंसान खां ख़ता थी वेंदी आहे, पर इंसान जे ख़ता थियण खां बाद में जेको अल्लाह जे बारगाह में उन गुनाह खां तौबा कंदो आहे, तो अल्लाह सुब्हानहू व तआला उन जी तौबा खे क़बूल फरमाए छॾींदो आहे। ऐं नंबर 3 कि इस्तिखारा करण वारो इंसान ख़ैर खां महरूम न ई थींदो। यानी जेको बि शख़्स कंहिं मामले में, नेक मामले में अल्लाह जे बारगाह में इस्तिखारो करण बि सुन्नत आहे कि इस्तिखारा कंदो तो रब सुब्हानहू व तआला उनखे ख़ैर, इस्तिखारा करण वारे मामले में ज़रूरु ख़ैर ऐं भलाई अता फ़रमाईंदो। ऐं नंबर 4 कि मशवरो करण वारो इंसान, यानी कंहिं बि मामले में मशवरो करणु कि सुन्नत रसूल आहे। मशवरो ऐं सलाह करण वारो इंसान कि उन मामले जे दुरुस्त ऐं ठीक हुजण खां कॾहिं बि महरूम न ई थींदो। जेको बि इंसान कंहिं मामले में पंहिंजे उन सां मशवरो कंदो, पंहिंजे दोस्तनि अज़ीज़ अकारिब सां, कि उहो शख़्स उन मामले में दुरुस्तगी खे ज़रूरु पहुचंदो।